मज़बूत रही आहे पर रहंदी आई आहे। इहो सिलसिलो हलियो आहे अब्दुल मलिक बिन मरवान जे दौर ताईं। यज़ीद खां पोइ उनजो पुटु माविया बिन यज़ीद तख़्त नशीन थियो, उन खां पोइ मरवान बिन अल हकम थियो, मरवान खां पोइ उनजो पुटु थियो अब्दुल मलिक बिन मरवान। अब्दुल बिन मलिक बिन मरवान जो ख़ासि माण्हू हो जेको हुनजी हुकूमत खे ताक़तवर ठाहिण वारो हो, जंहिंखे इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा बनु उमैया जो पालियल दहशतगर्द करार ॾिनो आहे। उहो हुनजो ख़ासि माण्हू हूंदो। हुन उन खे वालीअ इराक़ मुक़ररु कयो, पर हुन जा अख़्तियारात ॿियनि सभिनी गवर्नरनि खां मथे हूंदा, इन करे जो हू ख़लीफ़े वक़्त जो मंज़ूर नज़र ऐं दादलो हूंदो। त ही इलाइक़ा जेके हूंदा इहे इराक़ जे कंट्रोल में हूंदा हुआ। त हिते हजाज बिन यूसुफ पंहिंजा गवर्नर उमाणींदो हो। जंहिं वक़्तु हजाज बिन यूसुफ पंहिंजो पहिरियों गवर्नर हिते मोकिलियो त उन खां अॻे बि हिते अरब आबाद हुआ ऐं हिते अरबनि जा ॿ कबीला मुख्य आबाद हुआ मकरान में। हिकिड़ा अमान जा अरब ऐं हिकिड़ा इराक़ जा अरब, अमानी अरब ऐं इराक़ी अरब। ॿई कबीला उते जे कब्ज़े हासिल करण लाइ हिक ॿिए सां चप कलिश में रहंदा हुआ। पोइ जंहिं वक़्तु हजाज बिन यूसुफ गवर्नर करे कंहिंखे मोकिलियो त हिननि उन जी अतात क़बूल करण खां इनकार करे ॾियो। उन ते झेड़ो शुरू थियो ऐं उन झेड़े में हुननि उन मुक़ररु कयल गवर्नर खे क़त्ल कयो। हजाज उन खां पोइ ॿियो गवर्नर मोकिलियो, हिननि उन जी अतात खां इनकार कयो। झेड़ो शुरू थियो, उन में उहो गवर्नर बि हिननि जे हथां मारिजी वियो, अल्लाह फिंजत। इन्हनि इराक़ी अमानी अरबन जो कबीलो जेको अल्लाफ़ी कबीलो, इन करे इन्हनि खे अल्लाफ़ी अरब सॾींदा आहिनि। त अल्लाफ़िन जे हथां ॿियो बि इराक़ जो गवर्नर क़त्ल थी वियो। उन खां पोइ हजाज टियों गवर्नर मुक़ररु कयो ऐं उनखे इहो हुकुम ॾेई मोकिलियईं त जेको बि अल्लाफ़ी नज़र अचे उनखे क़त्ल कयो। ॿियनि लफ़्ज़नि में त क़त्ल आम जो हुकुम ॾेई उनखे मोकिलियईं त अल्लाफ़िन जो क़त्ल आम शुरू करे छॾियो। हुन हिते पहुचण खां पोइ अल्लाफ़िन जो क़त्ल आम शुरू कयो। हिकु अल्लाफ़ी जो सिर वढे हुन जे जिस्म तां खल लाराए उहो सिर वढे मोकिलियईं हजाज बिन यूसुफ खे। जंहिंखां पोइ अल्लाफ़िन बग़ावत शुरू कई ऐं जॾहिं झेड़ो सफ़ा उरूज ते पहुची वियो त हारिस अल्लाफ़ी कबीले जो सरदार हो। उन जा ॿ पुट हुआ, मोहम्मद अल्लाफ़ी ऐं माविया अल्लाफ़ी। इन्हनि जी अॻुवाणी में 500 अल्लाफ़िन मकरान मां राह फ़रार अख़्तियार करे सिंध जे महाराजा दाहिर वटि जी पनाह वरिती। महाराजा दाहिर सीन उन्हनि खे सिंध में पनाह बि ॾिनी, इज़त बि ॾिनी ऐं एतिरी अहमियत ॾिनी जो मोहम्मद अल्लाफ़ी ऐं उनजे कुझु साथियुनि खे पंहिंजे ख़ासि मसाहिबनि में मुक़ररु कई। उन खां पोइ इहो क़राबत जो सिलसिलो एतिरो वधियो जो राजा महाराजा दाहिर सिंह जेको आहे उन पंहिंजे दौर में जेको सिक्का राइजुल वक़्तु हो उन जे हिकिड़े पासे पंहिंजी तस्वीर उकेराई ऐं ॿिए पासे मोहम्मद अल्लाफ़ी जी तस्वीर उकेराई। हिकिड़े पासे हिंदू जी, ॿिए पासे मुस्लमान अरब जी। उन दौरान हाणे इते तारीख़ में इख़्तिलाफ़ पैदा थिए पियो। मुस्लिम मोरख़ीन जो मौक़िफ़ हिकिड़ो आहे त ग़ैर जानिबदार मोरख़ीन जो मौक़िफ़ ॿियो आहे। हिकिड़ी शइ त तारीख़ में चिटी आहे सफ़ा त बनु उमैया जो जेको दौरु आहे उहो इस्लाम जा जेके बुनियादी शर्त, जेके बुनियादी उसूल हुआ उन्हनि खां हटियल। अरबी अजमीअ जो फ़र्क़ु इस्लाम अची ख़तमु कयो, पर बनु उमैया जे दौर में इहो फ़र्क़ु उरूज ते पहुची चुको। पंजाब जो हिकिड़ो राइटर अथव ज़ाहिद चौधरी, उनजो इन ते हिकिड़ो किताबु लिखियलु आहे। उन ॾाढो सुठो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे, ग़ैर जानिबदार थी हिन सॼी शइ जो उन जाइज़ो वरितो आहे। उन में उहो लिखे थो त
बनो उमैया जे दौर में इस्लामी अखुवत, इस्लामी रवादारी ऐं इस्लामी उसूलनि जो क़दुरु इहो वञी बचियो त अरब जेकी उमैया जे दौरे इक़्तिदार में जेका सूरत हाल वञी बीठी इस्लामी निज़ाम जी, उहा इहा हुई त अरब जेके आहिनि उहे नओं इस्लाम क़बूल कंदड़ अजमीअ खे त इंतिहाई हक़ीर सम्झंदा हुआ, पर उन जी जाइ ते अरब अगरि को ग़ैर मुस्लिम हूंदो त उनखे पंहिंजी बराबरीअ जो दर्जो ॾींदा हुआ। उहो ई साॻियो माहौल जेको मकरान जो इलाइक़ो हिन जे कंट्रोल में, उते बि इहो साॻियो माहौल हो ऐं उते सभिनी खां वॾो जेको झेड़ो हो उहो हो इराक़ी ऐं अमानी अरबनि जे विच में। उहो सॼो झेड़ो ख़राज जी वसूली तां, हिननि खे सभिनी खां वधीक ख़राज इन साहिली पट्टी तां वसूल थींदी हुई ऐं उन माल ते सॼो झेड़ो हो। पोइ जॾहिं इराक़ी अरबनि खे हजाज बिन यूसुफ मुकमिल तौर ते सपोर्ट करणु शुरू कई त मोहम्मद अलाफ़ी पंहिंजे साथियुनि सां गॾु अची पनाह वरिती राजा ॾाहिर वटि। महाराजा ॾाहिर उनखे न सिर्फ़ु पनाह ॾिनी पर उनखे पंहिंजो मसाहिब करे मुक़ररु कयईं। उनखां पोइ एतिरी वेझड़ाई थी जो जेको सिक्का राइजुल वक़्तु हो उनजे हिकिड़े पासे पंहिंजी तस्वीरूं केराई, हिकिड़े पासे हुनजी तस्वीरूं केराई। उन दौरान हजाज बिन यूसुफ इहा डिमांड कई हिन खां त जेके मुंहिंजा माण्हू भाॻियल आहे, असां वटां जेके भॻिया आहिनि, उन्हनि तोड़ पनाह वरिती आहे, असांखे उहे वापसि मोटाइनि। त उन ते महाराजा ॾाहिर सिंह ॾाढो सुहिणो जवाबु ॾिनो सिंध जी तारीख़ जे हवाले सां त असां सिंधी माण्हुनि जो इहो उसूल रहियो आहे त असीं जेके साम करे रखंदा आहियूं उन ते पंहिंजो सिर त ॾेई छॾींदा आहियूं, पर उन साम खे दुश्मन जे हवाले कॾहिं बि कोन कंदा।